नाज़रीन न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कंडियारो में खबर ईंदा कंडियारो में गैर कानूनी टूल प्लाज़ा ते ट्रेलर कल्टी थी पियो। कंहिं बि जानी नुक़सान खां बचाव ऐं ड्राइवर फरार थियण में कामयाब थी वियो। हितां जे सियासी समाजी अॻुवाण जो चवणु आहे त 5 सालनि खां सखर हाई कोर्ट में केस लड़ूं पिया। गुज़िरियल केतिरा साल मुसलसल एहतजाज कयासूं त हिक ज़िले में 2 टूल प्लाज़ा छो। इन वक्त जे चीफ जस्टिस इफ्तिकार चौधरी, सीएम सिंध सैयद मुराद अली शाह, सदर पाकिस्तान आरिफ अलवी, MNA सैयद इब्रार अली शाह, DC ACSP SHO ज़िले नौशर फिरोज सभिनी आला ऑफिसरनि जे आॾो सवाल कया त ही टूल प्लाज़ा गैर कानूनी खूनी टूल प्लाज़ा आहे ऐं हिते रोज़ बरोज़ एक्सीडेंट थियनि था, इंसानी जानियूं ज़ाया थियनि थियूं। पर अफ़सोस 5 सालनि जा एहतजाज कंहिं बि चूंडियल नुमाइंदे या आला ऑफिसरनि खे अवामी जानी माली नुक़सान ऐं लोकल अवाम जेको पंहिंजे घरनि ॾांहुं वञण लाइ बि टैक्स भरे पोइ पंहिंजे घरनि ॾांहुं वञनि था, इहो सभु नज़र छो नथो अचे। अवामी जानी माली करोड़नि जे नुक़सान जो केर जिम्मेवार है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।